أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقال الملك إني أرى 7 بقرات سمان يأكلهن سبع إجاف و7 سنبلات خضر وأخر يابسات يا أيها الملأ أفتوني في رؤياي إن كنتم لرؤياي تعبرون قالوا أضغاث أحلام وما نحن بتعويل الأحلام بعالمين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحابه أجمعين أما بعد अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हे आयात हुयूं 43 ऐं 44 43 ऐं 44 सूरह यूसुफ जूं। हाणे इहे जेके आयातूं इहे जेल खां ॿाहिरि वारो सीन आहे ऐं किंग जेको ड्रीम ॾिठो ख़्वाबु ॾिठो उन जे बारे में आहे। त इन इहे जेके ॿ आयात आहिनि किंग जेको आहे पंहिंजो ख़्वाबु ॿुधाए थो त इन ख़्वाब में छा थो ॿुधाए किंग ऐं उहा शइ कंहिंखे ॿुधाए थो, इन मां असां कहिड़ो लेसन कहिड़ो सबक़ु वठी सघूं था। अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहे शयूं छो थो ॿुधाए त असां इहे शयूं पढ़ूं ऐं इन्हनि शयुनि मां कहिड़ी शइ असां हासिलु करे सघूं था, इन जे बारे में थोरो अॼु बयानु कंदासीं। त हाणे असांखे ख़बर हुई त उहो क़ैदी जेको यूसुफ अलैहिस्सलाम सां गॾु हुयो, जेके यूसुफ अलैहिस्सलाम ख़्वाब जी ताबीर ॿुधाई त तूं वापसि वेंदे ऐं बादशाह खे शराब निचोड़ी ते सर्व कंदे ऐं उन उते बादशाह वटि मुंहिंजो ज़िक्र कजां त शैतान उनखे जेको आहे इहा शइ विसराए छॾी। शैतान उनखे इहा शइ विसराए छॾी ऐं इन ॻाल्हि खे इलाही अरसो गुज़री चुको, इलाही साल यूसुफ अलैहिस्सलाम जेल में हुया ऐं इलाही साल उनखे इहा ॻाल्हि शैतान विसराए छॾी। उनखां पोइ बादशाह हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु छा थो ॾिसे त इहो चयईं त या अय्युहल न वक़ाल मलिक इन्नी अराय 7 बक़रातिन सिमाती याकुलुहुन्न। ख़्वाबु छा ॾिठईं त मां ख़्वाबु थो ॾिसां जेके 7 गाऊं आहिनि उहे ताज़ियूं गाऊं आहिनि, मोटियूं गाऊं आहिनि, थुलियूं गाऊं आहिनि। उहे उन्हनि खे 7 ॾुबरियूं गाऊं जेके सफ़ा वीक आहिनि, कमज़ोर आहिनि, उहे खाई थी वञनि। ऐं पोइ चईं त उनखां पोइ चईं व7 सुंबुलात आहिनि ख़ुदरियूं व उख़र याबिसात ऐं 7 सावा संग आहिनि। सुंबुलात चवंदा आहिनि सावा संग, जीअं मकई जो दाणो आहे या सिटो, कणिक जो जेको सिटो हूंदो आहे जंहिंमें कणिक जा दाणा हूंदा आहिनि, मथां उन कवर हूंदो आहे, उहो सॼी हिकिड़ी फरी टाइप हूंदो आहे। या वरी जीअं संग हूंदो आहे, मकई हूंदी आहे, मकई जे मथां हिकिड़ो हूंदो आहे, वरी उहा मकई जंहिं शइ में हूंदी आहे इनखे सुंबुलात चवंदा आहिनि। जीअं अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो त तव्हां हिकिड़ी नेकी कयो था त उन 700 जो अजर तव्हांखे मिले थो। 10 खां वठी 700 नेकियूं उहो उनजो अजर तव्हांखे मिले थो अगरि तव्हां दिलि सां का नेकी कयो था। तव्हांजे दिलि में का बि अहिड़ी शइ कोन्हे, तव्हां जेका बि शइ कयो था दिलि सां कयो था ऐं इन लिहाज़ खां कयो था त अल्लाह सुब्हानो ताला मूंखे इन जो अजर ॾींदो। त उनजो अजर जेको आहे 700 टाइम्स 700 दफ़ा उहो मिलंदो। त हिते सुंबुलात जी माना इहा आहे त 7 सावा जेके आहिनि उहे गोशा संग ॾिठईं ऐं 7 सुका ॾिठईं। त ॾिसण में इहो ख़्वाबु त ईअं ई आहे, हिन में का अहिड़ी शइ कोन्हे। ऐं इहो ख़्वाबु ॾिठो कंहिं, उहो किंग ॾिठो ऐं किंग मुशरिक हुयो हुन वक़्तु। उहे जेके बि हुया उहे सभु मुशरिक हुया। जेके यूसुफ अलैहिस्सलाम अॻु में ई चई चुको आहे जेल में त मां जेको तव्हांजो रिलीजन आहे, तव्हांजो दीन आहे, उहो छॾे करे पोइ आयो आहियां जेल में। त उहे सभु जेके बि हुया मुशरिक हुया ऐं मुशरिक हिकिड़ो किंग हुयो, उन हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो ऐं उहो ख़्वाबु जेको आहे अल्लाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो क़ुर में। ऐं उन ख़्वाब जे करे उहो ख़्वाबु ॾिसे थो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उन जी ताबीर कढे थो ऐं उन जे करे अल्लाह ताला हिकिड़ी सॼी क़ौम खे कहत ज़दाई खां बचाए थो। छो जो अगरि किंग उहो ख़्वाबु न ॾिसे हा त सॼी क़ौम जेका आहे उहा कहत ज़दा में अची वञे हा अॻिले 7 सालनि में ऐं उन वटि कुझु खाइण लाइ न हुजे हा त इलाही जेके नुक़सान थिए हा इंसानी ज़ात जो, इंसाननि जी जानुनि जो। त हिते हाणे किंग ख़्वाबु ॾिठो। ख़्वाबु ॾिसण खां पोइ छा चयईं, या अय्युहल मलअ। मलअ चवंदा आहिनि उनखे त जेको एडवाइज़र्स हुजनि बादशाह जा, किंग जा एडवाइज़र, जेको प्रेसिडेंट आहे, प्राइम मिनिस्टर, हुनजी हिकिड़ी कैबिनेट आहे, उन में एडवाइज़र्स आहिनि, का बि शइ थींदी आहे उहो डिस्कस कंदा आहिनि। त मलअ चवंदा आहिनि उनखे त किंग इहा शइ उन्हनि सां डिस्कस कई, उन्हनि खां मशवरो वरितई त मां इहो ख़्वाबु ॾिसां थो, इन ख़्वाब जी मूंखे तव्हां माना ॿुधायो, इन ख़्वाब जी तव्हां ताबीर ॿुधायो। इहो ख़्वाबु जेको आहे मूंखे घड़ी घड़ी थो अचे। इन में घड़ी घड़ी इन करे प्रेज़ेंट टेंस में आहे, हाल में आहे, अराय 7
इन्नी अरा मतिलबु इहो ख़्वाबु उन किंग खे बादशाह खे हिकु दफ़ो कोन आयो, पर इहो ख़्वाबु उनखे घड़ी घड़ी अचे पियो, जंहिंजे करे किंग परेशान हुयो त इहो ख़्वाब जी माना छा आहे, इहो छो थो अचे घड़ी घड़ी। ऐं पंहिंजे जेको मतिलबु पंहिंजी जेका कैबिनेट हुयसि, पंहिंजा जेके टैलेंटेड माण्हू हुयसि, एडवाइज़र्स हुयसि, वज़ीर हुयसि, उन्हनि खे विहारे करे उन्हनि खां पुछियईं त मूंखे इन जी ख़्वाब जी माना ॿुधायो। उन वक़्तु उहो जेको शराब नचण वारो जेको जेल में हुयो यूसुफ अलैहिस्सलाम सां, उहो बि उन वक़्तु उते मौजूदु हुयो। अच्छा, रोया इन कुंतुम लिरोया ताबिरून, मूंखे इन शइ जी जेका आहे उहा ख़्वाब जी ताबीर तव्हां मूंखे ॿुधायो, ख़्वाब जी ताबीर छा आहे, इन में छा थो ज़ाहिर थिए, मूंखे इहो ख़्वाबु छो थो अचे, ऐं इहा ख़्वाब जी ताबीर मूंखे ॿुधायो। त उहे छा था जवाबु ॾियनि, चवंदा क़ालू अदगासु अहलाम, उन्हनि चयो त इहो हिकिड़ो परेशान कुन ख़्वाबु आहे, परेशान कुन ख़्वाबु आहे जेको सिर्फ़ु परेशानी वारो आहे, जंहिंजो को बि मक़सदु कोन्हे, को क्रेज़ी ड्रीम आहे, इन जे का बि अहिड़ी मीनिंग न आहे, ऐं इहो सिर्फ़ु हुल्म आहे। हुल्म चवंदा आहिनि अहलाम ऐं हुल्म, हुल्म उनखे चवंदा आहिनि जेको नाइट टेरर चवंदा आहियूं इंग्लिश में, या अहिड़े क़िस्म जा जीअं शैतानी ख़्वाब जंहिंखे चइजनि, उनखे चवंदा आहिनि हुल्म, मतिलबु उनजो को बि मक़सदु न हुजे। ऐं मोस्टली उहे ख़्वाब जेके आहिनि कॾहिं कॾहिं यादि बि हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं सिर्फ़ु उन्हनि जो ढांचो खांचो हिकिड़ो यादि हूंदो आहे, हिकिड़ो असांखे व्यू ख़बर हूंदी आहे इहो आहे, पोइ असां पंहिंजियूं शयूं मिलाईंदा आहियूं त इहो ईअं ख़्वाबु ॾिठो हूंदो, इहो ईअं ॾिठो आहे, पर अहलाम उनखे चवंदा आहिनि। ऐं रोया चवंदा आहिनि जेको ड्रीम क़ुर में अल्लाह सुब्हानो ताला रोया ज़िक्र कयो आहे नबियुनि जे ख़्वाबनि खे, नबियुनि जेके बि ख़्वाब ॾिठा उन्हनि खे अल्लाह सुब्हानो ताला रोया जो लफ़्ज़ यूज़ कयो आहे, ड्रीम जो। ऐं हुल्म जेको आहे उहो कंहिं बि नबी जे ख़्वाब खे हुल्म अल्लाह सुब्हानो ताला कंहिंखे बि न चयो। त हुननि चयो त बॉस किंग, तूं जेको इहो ख़्वाबु ॾिसे थो, असांखे लॻे थो त इहो परेशान कुल आहे, शैतानी ख़्वाबु आहे, इन जे लाइ तूं परेशान न थी, इहा का बि अहिड़ी शइ न आहे। उन खां पोइ चयो वमा नहनु बितावील अहलाम बिआलमीन, ऐं असीं कूड़नि ख़्वाबनि जी ताबीर जेका आहे उहा न ॼाणींदा आहियूं, ऐं असांखे जेके इहे परेशान कुन ख़्याल आहिनि, शैतानी ख़्वाब आहिनि, इन्हनि जी ताबीर असांखे न ईंदी आहे, असांखे इहा शइ ख़बर न आहे। हाणे इन आयत में मिसाल जे तौर ते अगरि को बॉस आहे, पंहिंजे कंहिं बि वर्कर खे, एम्प्लॉय खे अगरि चए थो हे कमु मां तोखे ॾियां थो, मूंखे इन कमु करे ॾे, या इहो मूंखे सम्झाए इहो कीअं थींदो, या इहो कीअं थींदो, वर्कर खे ख़बर आहे त इहो जेको कमु आहे इहो बादशाह ॿुधाए थो, इहा शइ मूंखे ख़बर न आहे, या मुंहिंजो बॉस जेको मूंखे ॿुधाए थो इन जो इल्मु मूंखे ख़बर न आहे। इहे त वर्कर कॾहिं बि पंहिंजे बॉस खे, या एम्प्लॉय कॾहिं बि पंहिंजे बॉस खे ईअं न चवंदो त बॉस आई डोंट नो, मूंखे इहा शइ ख़बर न आहे। छो जो अगरि बॉस खे ईअं चवंदो, या त हुनखे जॉब वञण जो ख़तरो हूंदो, छो जो बॉस चवंदो इहा शइ हिनखे ख़बर न आहे जेका मां हिन खां पुछां थो, त मूंखे हिनखे एॾो पैसा ॾियण जी ज़रूरत कहिड़ी आहे। त हुननि खे हिकिड़ी त इहा शइ हुई त असांखां किंग इहो ख़्वाबु पुछियो आहे, असां सभ खां पहिरियां उनखे किंग खे इहो सम्झायूं त इहो हिकिड़ो परेशान कुन ख़्यालु आहे। अगरि उहो चवनि हा किंग खे डायरेक्ट ई चवनि हा त इन ख़्वाब जी ताबीर असांखे ख़बर न आहे, त डायरेक्ट चई सघनि पिया, पर न, हुननि चयो त इहो परेशान कुन ख़्वाबु आहे। अदगास जेको लफ़्ज़ आहे, दग़स मां निकितल आहे। अदगास जो मक़सदु इहो आहे त के मल्टीपल शयूं, के सुकियूं शयूं, का फ्रूट, का बि अहिड़ी शइ सभु तव्हां मिलाए छॾियो, जॾहिं तव्हां उनखे ॾिसो त तव्हांखे का मक़सदु वारी शइ नज़र न अचे। अदगास चवंदा आहिनि उनखे, त इहो हिकिड़ो परेशान खुलियो आहे, इन जो को बि मक़सदु न आहे, इन में का बि असांखे का अहिड़ी शइ ज़ाहिर नथी थिए। त उन में ख़्वाब में जेको किंग ॾिठो, सभ खां पहिरियां उन्हनि जी जेको कैबिनेट हुई, उनजा एडवाइज़र्स हुया, उनखे चयो त इहो परेशान कुन ख़्वाबु आहे, हिन में को बि मक़सदु कोन्हे, ऐं असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जी का बि ख़बर न आहे। त बॉस खे हुननि पहिरियां इहो सम्झायो, तूं जेको असांखे चईं थो इहो ग़लति आहे, माना इन जी का बि माना न आहे, तूं परेशान न थी। ऐं पोइ डायरेक्ट न चयो त असांखे ख़बर न आहे, पोइ उनखे चयो त असांखे तुंहिंजी जेको ॻाल्हि करे थो इहा आहे ई ग़लति, ऐं असांखे ग़लति जेके इहे परेशान कुन ख़्वाब आहिनि, इन्हनि जी जेका माना आहे, इन्हनि जो मतिलबु आहे, इन्हनि जी ताबीर आहे, उहा असांखे ख़बर कोन्हे का, या उहा असां ख़बर रखूं बि त छो रखूं, इन जी का बि वैल्यू कोन्हे, का बि शइ इन मां का अहिड़ी शइ ज़ाहिर नथी थिए। हाणे इहा त आयात थी वई, उन ख़्वाबु ॿुधायो किंग। त अल्लाह सुब्हानो ताला असांखे इहा शइ छो थो ॿुधाइणु चाहे, इन ख़्वाबु जेको किंग जो जेको ख़्वाबु हुयो, हाणे असांखे इहा ख़बर आहे जेको किंग आहे, बादशाह आहे, इहो उन ख़्वाबु ॾिठो, अगरि इहो उहो ख़्वाबु न ॾिसे हा त जेका सॼी मिस्र जी क़ौम हुई, इजिप्शियन जेके बि हुया, उहे सभु कहत ज़दा में अची वञनि हा, उते खाधे लाइ कहत पइजी वञे हा। जॾहिं कंहिं बि मुल्क में इकोनॉमी या को खाधो या अहिड़े क़िस्म जी शयूं घटि थी वेंदियूं, त उते छा थींदो आहे, उते क्राइम वधंदो आहे। सभ खां पहिरियां वॾनि माण्हुनि जे विच में क्राइम वधंदो आहे। वॾा माण्हू जेके हूंदा आहिनि, मिनिस्टर्स या वॾा जेके माण्हू, उते क्राइम वधाईंदा आहिनि।
उन्हनि में क्राइम वधंदो आहे, उनजी ख़बर हूंदी आहे त हाणे असांजे मुल्क जी इकानमी डाउन आहे, असांजे मुल्क जेको तबाह थो थिए, मुल्क मां पैसो खणी ॿाहिरि वेंदा या करप्शन शुरू थींदो। ॿियो उनखां पोइ जेको आहे आम माण्हू करप्शन में ईंदो, आम माण्हू बि ॾिसंदो असांजे मुल्क जी इकानमी घटि आहे, ऑटोमेटिक करप्शन स्टार्ट थी वेंदो। ऐं जॾहिं करप्शन उहो स्टार्ट थी वेंदो आहे त उन में छा आहे परेशानी बि वधंदियूं आहिनि। पोइ जॾहिं उहा शइ एतिरे हद ताईं वञे जो माण्हुनि खे खाधे लाइ बि पैसो न हुजे या जॉब न हुजे, खाधे लाइ बि न हुजे, ऐं माण्हू बुख ते ॾुकर ते इंसान जेके आहिनि उहे ॿार वॾा माण्हू मरी वञनि, त उहा शइ इजिप्ट में थियणी हुई अगरि किंग इहो ख़्वाबु न ॾिसे हा। त अल्लाह सुब्हानहू व तआला बादशाह खे इहो ख़्वाबु ॾेखारे पियो त जीअं अल्लाह ताला हिकिड़ी क़ौम खे, सॼी क़ौम खे बचाए। हाणे साम्हूं ॾिसण में असांजे लाइ या कोई बि पढ़े या उनजा जेके मिनिस्टर हुया, उनजा एडवाइज़र्स हुया, उहे चवनि ख़्वाबु त अहिड़ी का ॻाल्हि बि कोन्हे। वाक़ई में ख़्वाब में का अहिड़ी शइ नज़र बि नथी अचे। हर को चए त ख़्वाबु ईअं ई आहे, ख़्वाब में का बि शइ न आहे, पर इन ख़्वाब जे पोयां अल्लाह सुब्हानहू व तआला उहा शइ रखी जेका सॼी नेशन क़ौम खे, इजिप्ट क़ौम खे बचाइणी हुई। इन करे अल्लाह ताला उन बादशाह खे इहो ख़्वाबु बार बार ॾियाराए पियो त जीअं बादशाह जेको आहे उहो उनखे ख़्वाबु उहो उते डिस्कस करे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम कंहिंखे चयो, पंहिंजे उनखे चई जेल खाने साथी खे त बादशाह जा ज़िक्र कजांइ, इलाही साल गुज़री चुका, हुनखे यादि न आयो, कंहिं हुन खां विसारियो, शैतान विसारियो। त हाणे असांखे कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त इलाही माण्हू सिधे रस्ते ते हूंदा आहिनि, पाण बिल्कुलु ठीकु आहिनि, पाण कुझु बि न आहे, पर छा थींदो आहे ॿियनि माण्हुनि ते शैतान जो ज़ोर हूंदो आहे। पोइ ॿिया माण्हू उनजी ज़िंदगी में ईंदा ऐं उहे उनखे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कंदा, चवंदा इहो सिधे रस्ते तां हले, तव्हां बिल्कुलु सिधो था हलो, तव्हां पंहिंजो हिते निमाज़ था पढ़ो, अलाह जा सभु अहकाम मञो था, तव्हां पंहिंजो हलाल खाओ था, हलाल कमायो था। पर ॿियो को माण्हू आयो तव्हांजी ज़िंदगी में, चाहे दोस्त हुजे, चाहे पाड़े वारो हुजे, कोई बि हुजे, ऐं तव्हांखे पंहिंजे सिधे रस्ते तां लाहिण जी कोशिशि कंदो, छो जो शैतान ॾिठो हाणे तव्हांखे मूंखे कुझु नथो करे सघे। हाणे छा कंदो, हाणे आउटर फोर्स, ॿियो जेको ॿाहिरियों सोर्स आहे उहो इस्तेमालु कंदो, जंहिं ते उनजो फोर्स हलंदो उहो इस्तेमालु कंदो त तव्हांखे उन रस्ते तां हटाए। पोइ हाणे शैतान जेको आहे उनजो जेको प्लान हुयो, उनजो प्लान इहो हुयो त अगरि उहो ख़्वाबु वञी ॿुधाईंदो, यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र कंदो बादशाह वटि, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि निकिरी ईंदो ऐं हुते अलाह जो पैगाम पुॼाईंदो ऐं ॿियूं बि इलाही शयूं कंदो। त शैतान जो प्लान इहो हुयो त जेतिरा साल उहो वसवसो ॾिया इहा शइ उनखे विसरे उन यूसुफ अलैहिस्सलाम उनखे चयो त मुंहिंजो ज़िक्र कजां। अल्लाह सुब्हानहू ताला जो प्लान छा हुयो? अल्लाह ताला जो प्लान इहो हुयो, यूसुफ अलैहिस्सलाम सिर्फ़ु पंहिंजे जेल खाने साथी खे चयो त तूं ज़िक्र कजां। अल्लाह ताला फरमायो त न, तूं सिर्फ़ु हिकिड़े उन मामूली माण्हू खे चयो आहे। अल्लाह ताला ख़्वाबु ॾेखारियो बादशाह खे, त बादशाह एक्चुअली उनखे यादि करायो यूसुफ अलैहिस्सलाम जो ज़िक्र। बादशाह अगरि उनखे ख़्वाबु न ॿुधाए हा त हुनखे उहा शइ यादि न अचे हा। शैतान पंहिंजो कमु कयो, ज़ाहिरी तौरु शैतान हुनखे इलाही साल जेको आहे विसारे छॾियईं, यूसुफ अलैहिस्सलाम जेल में हुया, पर अल्लाह जा प्लान जेके हुया लॉन्ग टर्म में उहे ॿिया हुया। अल्लाह ताला चयो त किंग जेको आहे उहो ख़्वाबु ॿुधाईंदो ऐं उते किंग जे ज़रिए तुंहिंजो ज़िक्र जेको आहे उते थींदो, न की उन माण्हू जे ज़रिए ज़िक्र थींदो। भले शैतान पंहिंजो प्लान करे त करे, पर अल्लाह जा जेके प्लान्स हुया उहे इलाही वॾा प्लान्स हुया। हाणे इन सॼी स्टोरी में बादशाह हिकिड़ो ख़्वाबु थो ॾिसे, उहो बि अहिड़ो ख़्वाबु जेको हुनजा पंहिंजा एडवाइज़र चवंदा परेशान ख़्यालु आहे। यूसुफ अलैहिस्सलाम जेल में आहे, अलाए इलाही सालनि खां उहो जेल में आहे। याक़ूब अलैहिस्सलाम जेको यूसुफ अलैहिस्सलाम जा फादर आहिनि, उहे पंहिंजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम लाइ रोइनि था, अखियुनि में ॻोढ़ा आहिनि, एतिरे हद ताईं जो उन्हनि जी अखियुनि जी नज़र बि हली थी वञे। हाणे इहे टई शयूं सेपरेट आहिनि, पर इहे टई शयूं अगरि तव्हां मिलायो त इहे सभु अल्लाह जा प्लान आहिनि। अल्लाह जा प्लान छा आहिनि? हिकिड़ी क़ौम खे बचाइणु, हिकिड़ी क़ौम खे कहत ज़दाई खां बचाइणु, इंसानी ज़ात जो नुक़सानु, इंसाननि जो नुक़सानु थियण खां बचाइणु। इहे सभु अल्लाह सुब्हानहू ताला जा प्लान्स आहिनि, जेको टई शयूं अलॻि अलॻि थियूं थियनि, सभु शयूं अलॻि अलॻि थियूं थियनि। ज़ाहिरी तौरु असांखे सभु ग़लति थियूं लॻनि। हिकिड़ो पीउ आहे पंहिंजे पुट खां परे आहे, रोए थो। यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, उहो जेल में आहे। बादशाह जेको आहे उहो परेशान कोन, ख़्यालु थो ॾिसे, ख़्वाबु थो ॾिसे। जेको ख़्वाबु वारो हुयो, जेको शराब वारो हुयो, उनखे शैतान विसारे छॾियो। सभु ॻाल्हियूं असांखे ग़लतियूं नज़र अचनि, पर इन सभिनि ग़लति ॻाल्हियुनि जे पोयां छा आहे? अल्लाह जा प्लान्स आहिनि। अल्लाह जा प्लान्स छा आहिनि? त यूसुफ अलैहिस्सलाम ॿाहिरि ईंदो ऐं यूसुफ अलैहिस्सलाम उन क़ौम खे कहत ज़दाई खां बचाईंदो। छो जो यूसुफ अलैहिस्सलाम खां सवाइ ॿियो कंहिं वटि अहिड़ी नॉलेज अल्लाह ताला कंहिंखे न ॾिनी जो उन मुल्क खे कहत ज़दाई खां बचाए। हाणे जॾहिं बि असां सोचींदा आहियूं प्रॉफिट्स नबियुनि जी या अल्लाह जी अंबिया अलैहिस्सलाम जेके बि आहिनि,
उन्हनि जी जेका तालीम आहे असां चवंदा आहियूं त उन में असांखे दीन जी तालीम आहे, असांखे रूहानी तालीम आहे, इहे जेके शयूं आहिनि इहे असांखे सबुरु ॾींदियूं आहिनि, दिलि खे सुकून ॾींदियूं आहिनि, इहे सभु शयूं असांखे आख़िरत में कमु ईंदियूं। इहे सभु शयूं असांजे लाइ दुनिया में त आहिनि पर आख़िरत में असांखे इन जो सवाबु मिलंदो। इहे ई शयूं असांजे ज़हन में ईंदियूं आहिनि त अलाह ताला जेके बि नबीन उन्हनि खे जेका बि टीचिंग ॾिनी, जेका बि तालीम ॾिनी, उहा तालीम असां वटि पहुती ऐं उन तालीम जेके असांखे आख़िरत में जेके शयूं उहे बचाईंदियूं, दिलि जो सुकून मिलंदो, जन्नत में वेंदा, सभु इहे शयूं असांखे ज़हन में हूंदियूं आहिनि। पर हिन में अलाह सुब्हानो ताला असांखे ॿुधाए थो त न, यूसुफ अलैहिस्सलाम खे अलाह सुब्हानो ताला तालीम छा जी ॾिनी, उहे छाजा मिनिस्टर थिया जॾहिं ॿाहिरि निकिता, फाइनेंस मिनिस्टर थिया, मालियाती वज़ीर जेके चवंदा आहिनि मालियाती वज़ीर थिया। अगरि यूसुफ अलैहिस्सलाम वटि इहा तालीम न हुजे हा, हाणे हूअ तालीम जेका अलाह जे तरफ़ां जेका हुई उहा तालीम त हुई जेका उहा दावत बि कनि पिया, जेल में बि दावत ॾिनी उन्हनि, ॿाहिरि निकिरंदा तॾहिं बि त उहा तालीम त ॾिनी, पर जेका ॿी तालीम यूसुफ अलैहिस्सलाम खे अलाह सुब्हानो ताला ॾिनी उहा तालीम हुई, उहा फाइनेंस जी, अकाउंट्स जी, मालियाती, उहा अगरि उनखे न हुजे हा त उहा इजिप्शियन क़ौम जेका आहे उहा न बची सघी आहे कहत ज़दाई खां। उहा कहत ज़दाई में अची वञे हा ऐं इलाही नुक़सानु थियनि हा, ऐं हर को माण्हू डिप्रेशन में हलियो वञे हा, इलाही माण्हू ॿार मरी वञनि हा, इलाही माण्हू एडल्ट मरी वञनि हा। त अलाह ताला इहा यूसुफ अलैहिस्सलाम खे तालीम ॾिनी त जीअं अलाह ताला उन क़ौम खे बचाए सघे इन कहत ज़दाई खां। त असां ईअं चवंदा आहियूं त असांखे दीनी तालीम जेका आहे असां उहा जॾहिं हासिलु कंदासीं त असांखे सिर्फ़ु दीन जी ख़िदमत करणी आहे, दीन जी राह ते हलणो आहे, असांखे दुनियावी का बि शइ न खपे। असांखे जेका अलाह सुब्हानो ताला जेका शइ ॾिनी अल्हम्दुलिल्लाह वधीक असां महिनत बि न कयूं, पर अलाह सुब्हानो ताला असांखे इहा शइ नथो ॿुधाए, असांखे अलाह जा जेके नबी आहिनि उहे इहा शइ नथा ॿुधाइनि। असांखे अलाह सुब्हानो ताला ॿुधाए थो जेको मुंहिंजियूं आयात आहिनि, जेके मुंहिंजियूं जेको क़ुर आहे, जेके सूरतूं आहिनि, जेके आयात आहिनि, अगरि इन्हनि ते कोई अमल कंदो ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़िंदगी ते कोई अमल कंदो त उनखे दुनिया में बि शयूं जेके चाहे थो उहे बि मिलंदियूं ऐं आख़िरत में त उहो त अजर आहे ई आहे, उनजो त को बि क्वेश्चन आहे। त जेके बि अलाह जी कलाम आहे, अलाह जूं आयल आयात आहिनि, उन में दुनियावी फ़ाइदा बि आहिनि ऐं आख़िरत में बि फ़ाइदा आहिनि। इहे ॿ शयूं सेपरेट न आहिनि। इन्हनि खे इलाही माण्हू छा कंदा आहिनि, ॿिनि शयुनि खे सेपरेट कंदा आहिनि। इलाही तौर ते ईअं बि थींदो आहे त कंहिं कचहरी में चवंदा असां रिलीजियस ॻाल्हियूं न कर, छो जो वरी प्रॉब्लम्स थी वेंदा, दीनी ॻाल्हियूं हिते न कर, छो जो दीनी ॻाल्हियूं कंदव त प्रॉब्लम्स थी वेंदा। न, जिते दीनी ॻाल्हि कोन्हे, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा कचहरी कोन्हे, उहा कचहरी जो उहो आहे ई कोन जिते दीनी ॻाल्हि ई न हुजे। हर जॻह ते असां चवंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह, माशा अल्लाह, तबारक अल्लाह, त इहे बि हिकिड़े क़िस्म सां असां अलाह जी तारीफ़ कंदा आहियूं। इहे बि दीनी ॻाल्हियूं त जॾहिं बि दीनी ऐं दुनियावी ॻाल्हियूं ॿई सेपरेट न आहिनि, त दुनियावी तालीम ऐं दीनी तालीम इहे ॿई सेपरेट न आहिनि, इहे ॿई गॾु आहिनि। ईअं कोई चए त मूंखे सिर्फ़ु दुनियावी तालीम खपे त उनखे तालीम त मिली वेंदी, पर उन तालीम सां उहो इंसाननि खे बि नुक़सानु पहुचाए सघे थो, पाण खे बि नुक़सानु पहुचाए सघे थो, वॾाई बि अची सघे थी, तकबुर बि अची सघे थो ऐं उहा तालीम मिसयूज़ बि करे सघे थो। पर जॾहिं दुनियावी तालीम सां गॾु दीनी तालीम बि आहे त जेका दुनियावी तालीम आहे उहो माण्हू सही इस्तेमालु कंदो, पंहिंजे फ़ाइदे लाइ बि कंदो ऐं ॿियनि जे फ़ाइदे लाइ बि कंदो। त मूंखे त फ़ाइदो मिले थो, मूंखे त अलाह सुब्हानो ताला इहा तालीम ॾिनी आहे, पर मां चाहियां त इन तालीम सां मां ॿियनि जो बि फ़ाइदो कयां। त असांखे बि ईअं करणु घुरिजे त असांखे जेका बि अलाह सुब्हानो ताला हुनुर ॾिनो आहे, जेका बि अलाह ताला तालीम ॾिनी आहे, इन में असांखे बि पंहिंजो पाण खे बि फ़ाइदो, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा आहे ई आहे। असांखे घुरिजे त असांजे सराउंडिंग में असां वटि जेतिरो असां करे सघूं उन हिसाब सां असां ॿियनि खे बि फ़ाइदो ॾियूं त जीअं असांखे दुनिया में बि इन जी बरकत मिले ऐं आख़िरत में बि असांखे इन शइ जी बरकत मिले। त अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं नेक्स्ट आयात में जेको हाणे आहे, यूसुफ अलैहिस्सलाम जेल खां ॿाहिरि ईंदा ऐं पोइ बादशाह खे उहो जेको ख़्वाब जी ताबीर मिलंदी ऐं उहो उनखे चवंदा, नेक्स्ट आयात में इहा शइ आहे। त उनखां पोइ यूसुफ अलैहिस्सलाम मिनिस्टर थींदा ऐं पोइ उनजा जेके भाइर आहिनि उहे ईंदा उन्हनि खां वठण लाइ। नेक्स्ट आयात में इहा शइ आहे। अलाह सुब्हानो ताला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।